ससुईअ खे रोह में रुलंदे ॾिसी ॾाढनि डूंगरनि में पिथूं थियल पेरनि सां पंहिंजे पुनल खे पुकारींदो ॾिसी संदसि चहिरे ते हमदर्दीअ जा आसार था ज़ाहिर थियनि। नथे हली सघे अचे में हली गॾिजी क़ौम ऐं मुल्क जी ख़िदमत कयूं, नंढनि वॾनि खे इल्म सेखारियूं, सिंध जी सक़ाफ़त खे रोशन कयूं। न्यू सईदाबाद में तालीम खाते पारां डायरेक्टर स्कूल एजुकेशन सेकेंडरी सैयद रसूल बख्श शाह जी हिदायतुनि ते सिंध जे अज़ीम सूफ़ी शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भटाई जे 275 उर्स जे मौक़े ते न्यू सईदाबाद में लतीफ़ शनासाई प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। तालीम खाते पारां न्यू सईदाबाद हाई स्कूल में साईं जूं वायूं, तकरीरूं, मकाला ऐं टेबलोस पेश कया विया। इन मौक़े ते गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल न्यू सईदाबाद पारां मेहनती ऐं जफ़ाकश उस्तादनि अब्दुल वारिस उमराणी पारां तयारु कयल लतीफ़ साईं जूं सूरमिन जे किरदार ते बहितरीन परफॉर्मेंस पेश कई वई। टेबलो में ससी पुनू, उमर मारवी, मूमल राणो, लीला चनेसर, सूरत राय ॾियाच, सोणी मिहार, नूरी ॼाम तमाची जे किरदारनि ज़रिए शाह जे बेत अवल अलाह अलीम आला आलम जो धणी ते बहितरीन परफॉर्मेंस करे ख़ूब दाद ऐं इनाम कमाया। इन मौक़े ते डायरेक्टर स्कूल से रसूल बख्श शाह, असिस्टेंट डायरेक्टर गुलाम रसूल मल्हा, DO गुलाम हैदर ब्लू, तालीम खाते जा अमलदार फरजाना अबड़ो, मारी शेख, अताउल्ला भुट्टो, वली मोहम्मद शाह, कासिम शाह, गस्टा अगवान खादिम हुसैन जतोई, हाजी मोहम्मद जमान जमाली, शमसुद्दीन चना, काजी शाहिद, इमदादुल्ला रिंद समेत अहम शख्सियतनि शिरकत कई। अब्दुल वाहिद उमरानी, न्यू सईदाबाद, वॉइस ऑफ सिंध TV, लंडन। अॼु मूमल जे अखियुनि में इंतज़ार जा अलमास आहिनि, संदसि नेण राणे जे राहुनि में विछायल आहिनि। हर खुड़के ते दिलि धड़के थी, अॼु गुजर घायल आहे।